अस्सलामुअलैकुम दोस्तों, बस मैं मेहरान स्टूडियो में आया होस्ट साले बबर आगे पंहिंजी पूरी टीम से मैं सलाम पेश करे तो उम्मीद आहे त ख़ुशि हूंदा आबाद हूंदा। दोस्तों अॼु जेको मौज़ू खणी आया आहियूं उहो मौज़ू इंतिहाई अहम आहे। स्कूल में शागिर्द पढ़े थो उन जे मामलात जे हवाले सां अॼु असीं ॻाल्हि ॿोल करण जे लाइ पहुता आहियूं। मटियारी जो इंतिहाई सीनियर उस्ताद ऐं इंतिहाई जेको कॉम्पिटेंट मास्टर ट्रेनर जंहिं हज़ारे उस्तादनि खे पढ़ायो उन सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ त शागिर्द जा मसइला कहिड़ा आहिनि ऐं शागिर्द खे कहिड़ा कहिड़ा जेके उपाउ वठणु घुरिजनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं जेके एहतियात करणु घुरिजनि पंहिंजे तालीम जे दौरान ऐं पंहिंजे जेको आहे सो स्टडी जे दौरान उन सभिनी मसइलनि ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ अॼु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि मोहतरम जनाब साईं मोहम्मद यूसुफ मेमण साहिबु। अचो त साईं मोहम्मद यूसुफ मेमण साहिब सां शागिर्द जे मौज़ूअ ते अहम ॻाल्हि ॿोल करियूं ऐं अव्हां ताईं उहे उन जा तजुर्बात पहुचायूं। साईं यूसुफ, शागिर्दनि जा अनेक क़िस्म हूंदा आहिनि। के शागिर्द तमामु घणा ज़हीन हूंदा आहिनि, के घटि ज़हीन हूंदा आहिनि, के वरी जेके शरारती शागिर्द हूंदा आहिनि। ऐं इन्हनि ते भला का तव्हांजी तहक़ीक़ आहे, रिसर्च आहे त शागिर्द घणनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि? साले शागिर्दनि जा केतिरा ई क़िस्म आहिनि, पर बुनियादी तौर ते असां जॾहिं ट्रेनिंग में पढ़ंदा आहियूं त हिकिड़ा शागिर्द एवरेज हूंदा आहिनि, ॿिया बिलो एवरेज हूंदा आहिनि, ॿिया वरी अपर एवरेज हूंदा आहिनि। टे क़िस्म त ॿारनि जा हूंदा आहिनि, पर उन खां सवाइ बि ॿारनि जा केतिरा ई क़िस्म आहिनि। हिकिड़ा अग्रेसिव हूंदा आहिनि, हिकिड़ा पैसिव हूंदा आहिनि, ॿिया एक्टिव हूंदा आहिनि, हिकिड़ा शरारती हूंदा आहिनि, ॿिया वरी सोबर टाइप जा हूंदा आहिनि। इहो तबियत ते ॿारनि ते मुनहसिर आहे। त इन हिसाब सां इंसान में केतिरा ई क़िस्म हूंदा आहिनि, जीअं तीअं ॿारनि में केतिरा ई क़िस्म आहिनि शख़्सियतुनि जा। सही सही हूअं त माण्हू मैच्योर थियण में टाइम लॻंदो आहे, अरसो लॻंदो आहे, पर शागिर्दीअ जे एज में बि हिकिड़ो मैच्योरिटीअ जो सिलसिलो रखियलु आहे। भला कहिड़ी जेको क्लास खां ॿार शऊरी तौरु मैच्योर थी वेंदो आहे? अक्सर करे शागिर्द जॾहिं मिडिल क्लास में ईंदो आहे त पोइ प्राइमरीअ खां पोइ जॾहिं मिडिल क्लास में दाख़िलु थींदो आहे त उहो अक्सर करे मैच्योर थी वेंदो आहे। पर सिक्स क्लास जेकॾहिं मिडिल शुरू थिए थी सिक्स क्लास खां, त सिक्स क्लास में के मैच्योर हूंदा त के कोन हूंदा, पर सेवंथ क्लास एट्थ क्लास खां पोइ ॿार जेको आहे सो पाण मैच्योर थी वेंदो आहे। हुनमें जी शऊर पैदा थी वेंदो आहे, वधीक हुनमें जे फ़ैसिले करण जी सलाहियत पैदा थी वेंदी आहे। त इहा जेका एज ॿार जी आहे सा मैच्योरिटी जी आहे। सही। प्राइवेट स्कूलनि में, सरकारी स्कूलनि में, या इवन असांजो दौरु या तव्हांजो दौरु, उन में असांजे दौर में त तमामु घटि हूंदो हुयो, पर हूंदो हुयो। हिन वक़्तु त हिकिड़ो प्रोफेशन थी पियो आहे ख़ासि तौर ते प्राइवेट स्कूलनि में होमवर्क जो। ऐं असां वटि सरकारी स्कूलनि में होमवर्क जो इलाही जेको आहे सो ॾिसण में अचे थो, पर प्राइवेट स्कूलनि में तमामु घणो होमवर्क आहे। होमवर्क सां ॿार खे कहिड़ो फ़ाइदो पहुचे थो ऐं उहो ॿार जी कीअं उन मज़ा इस्लाह थिए थी ऐं डेवलप थिए थी? महिरबानी करे इन थोरो असांखे ॿुधाईंदा। होमवर्क मां ॿार खे इलाही फ़ाइदा आहिनि। हिकु इहो फ़ाइदो आहे त जॾहिं उहो स्कूल में को सबक़ु या को टॉपिक सिखे थो त वापसि उनजी घर में जेको आहे सो रिवीजन करे थो। रिवीजन करण सां जेको आहे सो उनखे वधीक याददाश्त पैदा थिए थो, प्रैक्टिस करे थो। होमवर्क करण सां हुनमें जे कयल कम जो वरी जेको आहे सो जाइज़ो वठे थो, त उन ते वधीक जेको आहे सो उन में ज़हन नशीन थी वञे थो उहो कमु। सही। सिंधीअ में चवंदा आहिनि त हू आमतौर ते जेका बि सुवाल पुछिबो त बाबा तव्हांखे कहिड़ो सब्जेक्ट पंहिंजे पढ़ाई जे दौरान स्टडी दौरान ॾुखियो लॻंदो? हर को चवंदो मैथ ॾाढो ॾुखियो सब्जेक्ट आहे। भला तव्हां एज़ ए टीचर, तव्हांखे काफ़ी अरसो आहे थियो आहे टीचिंग कंदे, अक्सर शागिर्दनि खे कहिड़ो सब्जेक्ट न आहे वणंदो? जी अदा मिसाल साहिबु, सब्जेक्ट अक्सर करे ॾिठो वियो आहे जनरली त ॿारनि खे रियाज़ी, मैथामेटिक्स, साइंस ऐं इंग्लिश जा इहे सब्जेक्ट थोरो मुश्किल लॻंदा आहिनि, छो त इहे हिकिड़ा थोरा डिफिकल्ट सब्जेक्ट हूंदा आहिनि। पर इहो मुनहसिर आहे पढ़ाइण वारे ते। जेकॾहिं उस्ताद जो इन्हनि सब्जेक्ट ते कमांड आहे, ॿारनि खे इहे सब्जेक्ट जेको उस्ताद पढ़ाए थो, जेकॾहिं उनखे टीचिंग मेथड्स अचनि था त ॿार जे लाइ को बि सब्जेक्ट जेको आहे सो ॾुखियो आहे ई कोन। इहो सॼो दारोमदार हिकु सुठे उस्ताद ते आहे त जेका शइ जेको सब्जेक्ट जेको टॉपिक ॿार खे ॾुखियो लॻे थो त हू उस्ताद ॾिसे त कहिड़ी ॻाल्हि जे करे हिन ॿार खे ॾुखियो पियो लॻे,
त हू उनजो वरी हल कढी सघे त जीअं ॿार लाइ आसानी पैदा थी वञे। त सब्जेक्ट त को बि ॾुखियो कोन्हे, इहो दारो मदार सॼो हिकु सुठे उस्ताद ते आहे। असां वटि सिंध में ख़ासि तौर ते कॉपी कल्चर तमामु ज़ोर थी वियो आहे ऐं काफ़ी एलिगेशन बोर्ड ते बि लॻनि था, टीचर्स ते बि लॻनि था, इदारे ते बि इलाही सवाल निशान आहिनि ऐं पेपरनि जे दौरान ॿारनि ते काफ़ी केस ही हू वालदेन जी अदम तवजगी या ॿिया कंहिं जेके मुआशिरे जा एक्सपर्ट हुन में शामिल आहिनि। ॿुधायो शागिर्द पेपर जे लाइ बेसिकली तयारी कहिड़ी कनि, छा कनि शागिर्द जो पंहिंजे पेपर जे टाइम ते हू पंहिंजो पेपर सही नमूने सां सही तरीक़े सां बिना कापीअ कढी सघनि। बिल्कुलु तमामु इहो तव्हां हिकिड़ो अहम सुवालु कयो आहे जेको ॿार जे मुस्तक़बिल सां वाबस्तु आहे, जंहिंसां ॿार जो मुस्तक़बिल ठहे थो। त पेपर जी तयारीअ लाइ त सभ खां पहिरीं त सॼे साल में जेको ॿारु पढ़े थो उहो रेगुलर ॿारु हुजे ऐं डेली जेकी कुझु उस्ताद उन्हनि खे पढ़ाइनि पिया सब्जेक्ट, उहे डेली जेके टॉपिक्स आहिनि, चैप्टर्स आहिनि, लेसन्स आहिनि, उन्हनि ते ॿार पहिरीं सॼे साल दौरान एकेडमिक सेशन दौरान जेको आहे सो मुकमिल तवजो ॾियनि। उनखां पोइ जॾहिं इम्तिहान जो टाइम टेबल इशू थिए थो, जॾहिं इम्तिहान वेझा अचनि था, त ॿार खे जेको आहे सो पहिरीं पंहिंजो शेड्यूल ठाहिणु घुरिजे सब्जेक्टनि जे हिसाब सां। डेली हर सब्जेक्ट जी प्रैक्टिस करणु घुरिजे, हर सब्जेक्ट खे पंहिंजो पंहिंजो टाइम ॾियणु घुरिजे। डिफिकल्ट सब्जेक्टनि खे पहिरियां अवलियत ॾे, उन्हनि ते प्रैक्टिस करे, उन्हनि खे रिवीजन करे। त सॼे साल में जेकी कुझु ॿारु पढ़े थो, जॾहिं हू शेड्यूल ठाहींदो सब्जेक्टनि जो, त हुन सॼे साल में पढ़ियल कम जी रिवीजन थी वञे थी। मसइलो इहो आहे त ॿार खे जेको आहे सो हिकिड़ो पंहिंजो टाइम टेबल ठाहिणु घुरिजे, डेली जे हिसाब सां टाइम ॾियणु घुरिजे हर सब्जेक्ट खे। मूंखे डेली हेतिरा कलाक पढ़णो आहे, हेतिरा कलाक आरामु करिणो आहे ऐं हेतिरो कलाक जेको आहे सो मूंखे टाइम रांदि रहणी आहे। उहो पंहिंजो शेड्यूल ठाहे मुकमिल तरह जेको आहे सो पढ़ाईअ जे तरफ़ तवजो ॾे। शेड्यूल ठाहिण सां हू डेली कयल कम जी रिवीजन थींदी वेंदी, त हुनखे उहा वरी वापसि यादि थी वेंदी ॻाल्हि, त पेपर में जेको आहे हुनखे आसानी थी वेंदी। सही साईं, हूअं त जनरली असां ॻाल्हि करियूं तहज़ीब जी, सिंधी सकाफ़त, इस्लामी कल्चर, तहज़ीब, इहे यकीनन असांजे घरनि में बि आहे, असांजे मुआशिरे में बि आहे। पर आमतौर ते ॾिठो वञे थो त ॿारनि जा कुझु रवैया मुख़्तलिफ़ थींदा आहिनि, उस्तादनि सां थींदा आहिनि, अमले सां थींदा आहिनि, प्लस में वरी ॿाहिरि जॾहिं दोस्तनि सां उन्हनि सां। भला तव्हां छा था सम्झो त कहिड़ो जेको मस्बत रवैयो आहे उहो शागिर्द खे पंहिंजे क्लासरूम जे अंदरि रखणु घुरिजे, पंहिंजे दोस्तनि सां रखणु घुरिजे या पंहिंजे घर में वॾनि सां नंढनि सां रखणु घुरिजे? उहो कहिड़ो मस्बत रवैयो आहे, उन हवाले सां शागिर्दनि खे ॿुधाईंदा? ॿार जो रवैयो जेको आहे, जीअं हिकिड़ो ॾिसो त ॿारु आहे, नंढी एज जो आहे, त हुन मंझि अदब ऐं इख़लाक़ हुअणु घुरिजे, रिस्पेक्ट हुअणु घुरिजे ऐं हेल्पफुल हुअणु घुरिजे ॿियनि जे लाइ। त इहे जेके ख़ासियतूं आहिनि, इहे ॿारनि मंझि हुअणु घुरिजनि। क्लास में डिसिप्लिन क़ाइमु रखे, गोड़ शोर न करे, जेकी कुझु उस्ताद पढ़ाईंदा उन ई खे ख़ामोशीअ सां ॿुधे। पर हुन मंझि जेका शइ उते क्लास में हुनखे सम्झ में न पई अचे त रुॻो ख़ामोश न वेठो हुजे, पर हुन मंझि उहा वरी अदब सां क्वेश्चन करण जी हौसलो बि हुअणु घुरिजे, त जीअं हुनखे जेका शइ सम्झ में कान पई अचे त हू सुवालु करे सघे उस्ताद सां इख़लाक़ जे दाइरे जे अंदरि, त जीअं हुनजो इस्लाह थी सघे। ऐं ॿियो मुआशिरे में जेको आहे सो ॿार खे जेके बैड कैरेक्टर्स आहिनि उन्हनि खां, ख़राबु दोस्तीअ खां बचणु घुरिजे। अॼुकल्ह असांजे मुआशिरे में तव्हां ॾिसो था त मंशियात जो इस्तेमालु आम आहे, मेन पुड़ियूं आहिनि, गुटका आहिनि, अलाए छा जो छा थियो आहे, ICU नशो आहे। मूंखे त हिन नशनि जा नाला बि कोन था अचनि, सच पुछो त हीअ हिकिड़ो वॾो अलमियो आहे। ऐं हीअ हिकिड़ी साज़िश आहे असांजे नौजवान नस्ल खे तबाह करण जी। त इन जे लाइ हुननि खे सोचणु घुरिजे त जेके सिगरेट पीअंदड़ आहिनि, गुटका मेन पुड़ियूं खाईंदड़ मुआशिरे में या क्लास जे अंदरि जेके ॿार आहिनि, ॾिसे पियो त मुआशिरे में उहे खाइनि पिया, त उन्हनि ख़राबु सिबत खां जेको आहे पंहिंजे पाण खे परे रखे त बहितरु थींदुसि। ॿार अॻिते हली मुंझंदा आहिनि, भला ॿार खे शागिर्द खे पंहिंजी फील्ड जी चॉइस कहिड़े क्लास खां वठी करणु घुरिजे? हा, तमामु अहम क्वेश्चन आहे इहो।
त शागिर्द खे चॉइस करणु घुरिजे। इन ते थोरो आउं टाइम बि वठी सघां थो। बिल्कुलु बिल्कुलु जी दादा। पहिरियों सुवाल तव्हांजो आहे त शागिर्द खे चॉइस कॾहिं करणु घुरिजे। आउं त इहो चवां थो त असांजे शागिर्दनि मंझि अक्सर करे इहो शऊर बि कोन अथसीं चॉइस पंहिंजे कैरियर जी कीअं करियूं। सही। त शुरूआत जेका चॉइस कैरियर खे चॉइस करण जी जेका शुरूआत आहे उहा 9th क्लास खां शुरू थी वञे थी। सही। हाणे इन जे लाइ असां वटि साइकोलॉजिकल टेस्ट ॾिसणु घुरिजनि। ॿार जो जेको साइकोलॉजिकल टेस्ट दुनिया जे वठी अंदरि आहे। करे जीअं दुनिया जे तरक़ी याफ़्ता सुधरियल मुल्कनि मां आहे त उनजो रिकॉर्ड हुअणु घुरिजे। त ॿारनि मंझि असां ॾिसूं त हीउ वॾो थी करे कहिड़ी फील्ड में फिट थींदो। सही। तव्हां अक्सर करे ॾिसंदा आहियो माइट फोर्स कंदो आहे ॿार खे त तूं डॉक्टर तोखे थियणो आहे, तोखे डॉक्टर थियणो आहे, तोखे डॉक्टर थियणो आहे, तोखे इंजीनियर थियणो आहे। पर हुन मंझि डॉक्टर या इंजीनियर थियण जी सलाहियत हूंदी ई कान्हे। माइट पियो हुनखे ज़ोर ॿधंदो आहे। तव्हां ॾिसंदा आहियो त अॼुकल्ह ख़ुदकुशीअ जा जेके आहिनि से के वाकिया थी विया आहिनि। पर जेकॾहिं ॿार जी सही कैरियर काउंसलिंग हुजे, हुनजो साइकोलॉजिकल रिकॉर्ड हुजे, टेस्टूं हुजनि, असांखे इहा ख़बर हुअणु घुरिजे त हिन ॿार मंझि हीअ सलाहियतूं आहिनि त हुनखे शुरूआत खां 9 क्लास खां वठी असां हुन फील्ड में हुनखे जेको आहे सो फिट कंदा वञूं त हू पंहिंजे ई कैरियर जी पाण ई जेको आहे सो चॉइस कंदो, न की कंहिं ॿिए जी वालदेन मां या कंहिं मुआशिरे मां ॿिए जी जेका आहे सो राय वठंदो। त ॿार खे जेको आहे सो इहो शऊर पैदा करणु घुरिजे त जीअं उहो पंहिंजे कैरियर जी पाण जेको आहे सो चॉइस करे सघे। असांजे दौर में अव्हां दौर में ॾिठो वियो आहे त हाई स्कूल जे अंदरि बि सियासत अरूज ते हूंदी आहे, जीअं सियासी दौर हुयो। हाणे बि स्कूलनि कॉलेजनि जे अंदरि यूनिवर्सिटी जे अंदरि ॿार सियासत में अची वञनि था ऐं पोइ उन जा सुठा ख़राब नतीजा बि निकिरनि था। तव्हां छा था सम्झो हिकिड़े एज़ ए टीचर त वाक़ई स्टूडेंट्स खे दौरान स्टडी सियासत करणु घुरिजे या न? जी मोहम्मद साले साहिब, इहो बि तमामु तव्हां हिकिड़ो अहम सुवालु कयो आहे। पहिरीं तव्हांखे पंहिंजे सुवाल जो जवाबु इहो ॾियां त सियासत सिर्फ़ु जेकॾहिं सियासत ॿार खे शऊर, हक़ ऐं फ़र्ज़ जी जेकॾहिं शिक्षा ॾिए थी, जंहिंमां हुनजो मुस्तक़बिल ठही वञे थो, त उहा सियासत ॿार जे लाइ जेका आहे फ़ाइदेमंद आहे। पर जेकॾहिं सियासत ॿार खे तकरारी हुजे या निफ़रत पैदा करण वारी शिक्षा ॾिए त पोइ उहा सियासत ॿार जे लाइ जेका आहे सा नुक़सानकार आहे। 100% उहा नुक़सानकार आहे। हाणे शागिर्द सियासत कॾहिं खां शुरू थियणु घुरिजे? सियासत हिकिड़ो वसीअ लफ़्ज़ आहे जंहिंखे असां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां डिफाइन करे सघूं था। जेका इहा असांजी सियासत मुल्की सियासत बि हले, ठॻीअ वारी सियासत इहा खणी चऊं हुनखे त इहा सियासत कान्हे। सियासत उहा हुअणु घुरिजे जेका ॿार खे पंहिंजे मुस्तक़बिल बुनियादी हक़नि जी साञाए ॾे, फ़र्ज़नि जी साञाए ॾे, त जीअं हुन मंझि शऊर पैदा थिए ऐं हिकिड़ो जेको आहे सो सुठो शहरी बणिजी सघे, त उहा सियासत बि जेका आहे ॿार जे लाइ फ़ाइदेमंद आहे। बाक़ी हाणे कॾहिं खां शुरू थियणु घुरिजे? हाई स्कूल लेवल खां शुरू थियणु घुरिजे या कॉलेज लेवल खां या यूनिवर्सिटी लेवल खां? पोइ हे गवर्नमेंट ते दारोमदार हूंदो आहे कॾहिं खां केतिरो हुननि खे जेको आहे सो सियासत करण जा मौक़ा ॾिए थी। मोबाइल हिकिड़ो अहिड़ी शइ आहे जेका सॼे असांजे मुआशिरे में फिरी वई आहे। ख़ासि तौर ते ॿार खे जॾहिं मोबाइल नथो अची ॾिजे त ॿार इलाही तंग बि कनि था ऐं पोइ वरी दौरु अहिड़ो आहे मोबाइल जो ॿार जी तालीम ते केतिरो असरु पवे थो ऐं घटि में घटि कहिड़े क्लास में अचे त पोइ शागिर्द त वालदेन पोइ मोबाइल वठी ॾिनि। तव्हां छा सजेस्ट कंदो माइटनि खे हिन क्लास खां पोइ ई तव्हां मोबाइल वठी ॾियो त ॿार लाइ कारमन साबित थिए थो ऐं हुन खां पोइ बि केतिरो हलाए त जो हुन स्टडी ते असरु न पवे? जी मोहम्मद साले, तमामु ही बि अहम सुवालु आहे। पहिरीं त इहो जेको मोबाइल जो घणो इस्तेमालु वॾो हुजे या नंढो हुजे, सॼो ॾींहुं जेको मोबाइल जो इस्तेमालु आहे उहो जेको आहे सो सिहत लाइ बि नुक़सानकार आहे। उन खां पोइ मोबाइल जो सही इस्तेमालु हुजे, छो त मोबाइल ते त अॼुकल्ह मुख़्तलिफ़ वेबसाइट्स आहिनि, मुख़्तलिफ़ अचनि पियूं। इन करे ॿार खे सेखारणु घुरिजे त मोबाइल इस्तेमालु करे जंहिंमां हिनजो तइलीमी फ़ाइदो हुजे। आउं त इन नज़रिए जो आहियां त ॿार खे 8 दर्जे ताईं ॿार खे मोबाइल इस्तेमालु करणु न घुरिजे। सही।
9th क्लास खां ॿार खे मोबाइल जी हिकिड़ी महदूद यूज़ करण जी इजाज़त ॾिनी वञे, उहा बि फ़क़ति जेका उन में जा उनखे तइलीमी फ़ाइदो ॾिए। जीअं मिसाल ऑनलाइन क्लासिस आहिनि या कुझु जेके लेसन्स हूंदा आहिनि ऑनलाइन हूंदा आहिनि या रिकॉर्डेड हूंदा आहिनि, त हू पंहिंजे जेको स्कूल जो सब्जेक्ट जेका पढ़े पियो उन सब्जेक्ट जो जेको आहे उन में फ़ाइदो वठी सघे, न की ॿियूं अजायूं ॻाल्हियूं जेके मोबाइल ते जेको आहे ॾिसंदो वठे। तंहिं करे ॿार खे माइट ते इहो फ़र्ज़ु थो थिए त ॿार ते पंहिंजी नज़र रखे, उनखे सिर्फ़ु तइलीमी फ़ाइदो हासिलु करण जे लाइ मोबाइल जो इस्तेमालु जी इजाज़त ॾिए ऐं उन ते बि नज़रदारी रखे त वाक़ई उहो तइलीमी फ़ाइदो वठण लाइ मोबाइल इस्तेमालु करे पियो, या जेको हुनखे टाइम ॾिनो आहे मोबाइल इस्तेमालु करण जे लाइ त हुनखे तइलीमी फ़ाइदे बजाए वरी ॿियनि कमनि में पियो इस्तेमालु करे, उन ते बि नज़र वालदेन जी हुअणु घुरिजे, तमामु ज़रूरी आहे। सही। साईं यूसुफ, ॿार पंहिंजे अंदरि रीडिंग स्किल कीअं पैदा कनि? जी अदा मोहम्मद साहब, तमामु अहम सुवालु आयो त रीडिंग जे लाइ जेके डेली लेसन्स ॿार खे पंहिंजे स्कूल में जेके बुक्स आहिनि सब्जेक्ट्स आहिनि उहे डेली जेके आहिनि से पढ़णु घुरिजनि, उनजी प्रैक्टिस वापसि घर अची डेली करे। जेकॾहिं उनखे पढ़ण में का मुश्किलात पैदा थिए पई त कुझु एप्स अहिड़ा अची विया आहिनि जेके टेक्स्ट टू रीडिंग एप्स बि अची विया आहिनि, उन्हनि खे ॾिसी जेको आहे सो पंहिंजी रीडिंग स्किल खे बि जेको आहे सो डेवलप करे सघे थो। ऐं किताब घणा पढ़ण सां, अदबी किताब भले पढ़े ऐं साइंस या टेक्नोलॉजीअ ते जेके किताब मज़मून हुजनि उहे पढ़ंदो, रीडिंग कंदो रहंदो त हुनजी रीडिंग जेका आहे सा स्किल डेवलप थींदी वेंदी। आमतौर ते ॾिठो वेंदो आहे त सुठनि अखरनि ते मार्कूं सुठियूं मिलंदियूं आहिनि, मतिलबु ॿार पंहिंजी राइटिंग स्किल खे कीअं बहितर बनाए सघनि था, असांजे शागिर्दनि खे उहो ॿुधाईंदा? जी इहा बि साॻी ॻाल्हि त जेको हुनखे डेली कमु मिले थो उहो डेली घर जेको आहे सो उनजी प्रैक्टिस करे। ऐं राइटिंग जे लाइ जेकॾहिं तव्हां सम्झो था त हैंड राइटिंग हिकिड़ो हूंदो आहे, हैंड राइटिंग ॿी हूंदी आहे राइटिंग स्किल। अदा मोहम्मद साहब, तव्हांखे आउं ॿुधायां जी त साईं। हीअ हैंड राइटिंग ऐं राइटिंग स्किल ये ॿ डिफरेंट टॉपिक्स था। अच्छा। जी, हैंड राइटिंग इहा हूंदी आहे त ॿार खे अल्फ़ाबेट जो सही लिखणु सेखारियो वञे, उन्हनि जी जेका आहे सा लेटर्स खे पाण में मिलाइणु सही तरीक़े सां सेखारियो वञे त जीअं उहो लफ़्ज़ जेको आहे सो सुठो ठाहे सघे, सेंटेंसिस में लफ़्ज़नि जी पीअ खे सिखे त जीअं हुनजी राइटिंग स्किल जेका आहे सा राइटिंग हैंड राइटिंग जेका आहे सा उहा सुहिणी थिए। केतिरी साइज़ जो लफ़्ज़ लिखिणो आहे, केतिरी साइज़ जो लेटर लिखिणो आहे, लेटर्स खे लफ़्ज़ में कीअं जेको आहे सो बीहारिजे, इहे शयूं सिखण सां ॿार जी हैंड राइटिंग जेका आहे सा सुधरी सघे थी। ऐं ॿियो हूंदो आहे राइटिंग स्किल। राइटिंग स्किल मां मुराद इहा हूंदी आहे त ॿार मंझि ख़ुदि कंहिं मौज़ूअ ते लिखण जी अहलियत हुअणु, त कंहिं बि टॉपिक ते कंहिं बि मौज़ूअ ते हू केतिरे क़दुरु लिखी सघे थो। ऐं जेका हू लिखे पियो उन में ग्रामेटिकल मिस्टेक्स त कोन पियो करे, त ग्रामर जो हुअण बि तमामु ज़रूरी आहे। ऐं जेतिरो जो हुन जी रीडिंग हूंदी मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते, मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स ते, त हू कंहिं बि टॉपिक ते पाण जेको आहे पंहिंजा व्यूज़ लिखी सघंदो। त उन लाइ प्रैक्टिस हुअणु ऐं ग्रामर ते कमांड हुअणु तमामु ज़रूरी आहे। साईं, चवंदा आहिनि ड्रेसिंग माण्हूअ जी शख़्सियत में निखार पैदा कंदी आहे, ऐं जेको माण्हू वेल ड्रेस्ड हूंदो आहे उहो चुस्त बि रहंदो आहे, तवानो बि रहंदो आहे, ऐं उनजो माइंड फ्रेश रहंदो आहे। ड्रेसिंग जे हवाले सां तव्हां ॿारनि खे कहिड़ी जेका असां तलक़ीद कंदा त हू कहिड़ी ड्रेस पाए अचनि, ऐं ख़ासि तौर ते उस्तादनि जे लाइ बि इहो त केतिरे क़दुरु माना उहो बहितरु आहे वेल ड्रेस्ड रहणु, ऐं उनजा वाक़ई शख़्सियत ते असरु पवनि था या न? बिल्कुलु, लिबास जेको आहे सो उहो शख़्सियत खे निखार करे थो, शख़्सियत खे निखारे थो। सुठो लिबास हुअणु जेको आहे सो शख़्सियत लाइ तमामु ज़रूरी आहे। साफ़ सुथिरो लिबास हुजे त इहो जेको आहे सो हर माण्हूअ जी शख़्सियत ते असरु छॾे थो। उन सां जॾहिं ॿारु यूनिफॉर्म पाए थो
त उन मां जेको आहे सो ॿारु डिसिप्लिन ॾिसण में अचे थो ऐं उन मां जेको आहे सो पंहिंजे शख़्सियत में ख़ुदि इतमादी पैदा थिए थी त लिबास जेको आहे उहो शख़्सियत ते तमामु घणो असरअंदाज़ थिए थो। लिबास साफ़ सुठो ऐं क्लीन हुअणु घुरिजे त जीअं हुनजी शख़्सियत जेका आहे सा सुहिणी लॻे ऐं अट्रैक्टिव हुजे ऐं डिसिप्लिन ॾिसण में अचे, ख़ुदि इतमाद हुजे। साईं उसमें हिकिड़े असांजो सेगमेंट हूंदो आहे प्रोग्राम जो पर्सनल सवालनि जो, त हीअ कुझु ॻाल्हियूं थी वियूं उन हवाले सां साईं तव्हांखे कपिड़े जो कहिड़ो कलर पसंदि आहे? अदम मसाले शलवार कमीज़ मूंखे पसंदि हूंदी आहे ऐं कलर जेको हूंदो आहे जो लाइट कलर मूंखे पसंदि हूंदो आहे ऐं गहरा कलर जेके आहिनि मूंखे पसंदि कोन हूंदा आहिनि। साईं खाधनि में तव्हांखे कहिड़ियूं शयूं पसंदि आहिनि? असांजी ग़रीबाणी ज़िंदगी आहे, खाधो बि असांजो जेको आहे सो इहो सिंपल आहे, सायूं भाॼियूं, मुर्गी ऐं ॿाकरो गोश्त। ऐं पाण पर्सनली पंहिंजे पाण जे लाइ जेको आहे सो वॾो गोश्त बि पसंदि कंदो आहियां। कॾहिं कॾहिं जेको आहे मिली वेंदो आहे त खाई वेंदा आहियूं, बाक़ी अक्सर करे कोन खाईंदा आहियूं। अक्सर जेको हूंदो आहे सो सायूं भाॼियूं ऐं मुर्गी ऐं नंढो गोश्त जेको आहे सो इहो पसंदि हूंदो आहे। साईं किताब पढ़ंदा आहियो? जी, किताब पढ़ण जो मूंखे काफ़ी शौक़ु हूंदो हो, ख़ासि करे जेको आहे सो शाइरीअ जा किताब पढ़ण ते मूंखे शौक़ु हूंदो। नंढे हूंदे जॾहिं पढ़ंदा हुआसीं त बैत जेके सबक़नि हूंदा आहिनि उहे सभु आउं यादि कंदो हुउसि इन जे करे। पर हाणे कुझु वक़्त खां पोइ जेको आहे सो काफ़ी किताब वरितासीं। पहिरीं तयारी कंदो हुउसि CSS जी, त उहे किताब जेके आउं पढ़ंदो हुउसि ऐं हाणे जेको आहे सो थोरो ज़िंदगी महदूद थी वई आहे। पर शुरूअ में जेको आहे सो किताब ऐं अदबी किताब महिराण रिसालो इहो पाण बाक़ाइदे वठंदो हुउसि, उहो पढ़ंदो हुउसि। इहे कुझु जेके किताब पढ़ंदा हुआसीं। साईं म्यूज़िक ॿुधंदा आहियो? जी, म्यूज़िक जा बि कुझु मिड़ई शौक़ीन आहियूं। फ्री टाइम ते केॾी महिल जेको आहे सो म्यूज़िक खे ॿुधंदा आहियूं। कहिड़ो फनकार पसंदि आहे? फनकार त कोई अहिड़ो ख़ासि पसंदि कोन्हे, पर सिंधी फनकारनि खे घणो जेको आहे सो अवलियत ॾींदो आहियां। ऐं असां जीअं आहियूं वॾे उमिरि वारा माण्हू, त असांखे पुराणा जेके हूंदा आहिनि न अदबी गाना जेके हूंदा, हा, उहे रूना लैला थी या जेके ॿिया थिया क्लासिकल म्यूज़िक इहा। ऐं वरी इंडियन गाननि में जेके आहिनि त लता मंगेशकर आहे, रफ़ी जा गाना आहिनि, इहे जिन में जा जेको आहे रूह खे राहत मिले थी, त उहे जेके आहिनि उन्हनि मां इख़लाक़ी क़दरुनि खे बि उजागर थियनि था, त उन्हनि खे वधीक जेको आहे त मूंखे पसंदि हूंदा आहिनि। शाइरी कई कॾहिं तव्हां? शाइरी मूं अहिड़ी ख़ासि त कान कई, पर शाइरीअ जो थोरो मूंखे हिकिड़ो माना सम्झो त झटको लॻो हो। झटको उहा मूं पंहिंजे अंदर जी शाइरी कई। जॾहिं बेनज़ीर जो मौत थियो न, त बेनज़ीरी शख़्सियत मूंखे ॾाढो मुतासिर कयो उन मौत। पोइ उन ते हिकिड़ो ॿ शेर मूं लिखियो जेको वरी रखी छॾियो, वरी कॾहिं मूं हुनखे शाइर कोन कयो, पर उन ते मूं पंहिंजा ज़ाती तासरात लिखिया हुआ। साईं हाणे तव्हां म्यूज़िक ॿुधो था, शाइरी बि कयो था, सिंधीअ में चवंदा आहिनि त हर इंसानु आहे ऐं इश्क त ॾाढी आदम खे बि लॻो। मतिलबु साईं मोहम्मद यूसुफ खे को इंसान सां कॾहिं को इश्क थियो, मोहबत थियो, कॉलेज जे दौर में, स्कूल जे दौर में? अहिड़ो ख़ासि इश्क त कोन थियो, छो त मूं नंढे हूंदे ई शादी करे छॾी, त असांजो पंहिंजी हिकिड़ी महदूद ज़िंदगी। इश्क पंहिंजे घर वारनि सां ई आहे, पंहिंजे औलाद सां ई आहे। पर ज़ाहिर आहे त टीचिंग लाइन में अचण खां पोइ जेको आहे सो असांजो ट्रेनिंग घणियूं मूं कयूं आहिनि, त कुझु अहिड़ा झटका पसंदि नापसंदि जा लॻा, पर पोइ वरी अलाह साईं बचाए छॾियो। बचाए छॾियो। साईं कहिड़ो औलाद आहे तव्हांखे? जी अदा मूंखे हिन वक़्तु 3 पुट ऐं 4 नियाणियूं आहिनि। हिकिड़ो वॾो पुटु जेको सो 22 सालनि जी एज में वफ़ात करे वियो, न त 4 पुट 4 नियाणियूं हुआ। सही। साईं मोहम्मद यूसुफ, आउं तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, तव्हां जेको बज़्म महिराण खे टाइम ॾिनो ऐं हिन अहम मौज़ूअ ते अॼु असां डिस्कशन कई। शागिर्दनि जा तमामु घणा अनेक मसइला आहिनि ऐं शागिर्दनि जी काउंसलिंग कान्हे, उन हवाले सां बज़्म महिराण इहो बहितरु सम्झो त हिकिड़े उस्ताद खां ई शागिर्दनि जे लाइ रहनुमाई वठिजे। उन लाइ तव्हां टाइम ॾिनो, आउं तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां। नाज़रीन, अॼु जेका असांजी साईं मोहम्मद यूसुफ मेमन साहिबु जेके पाण HST आहिनि, तमामु सीनियर टीचर आहिनि, उन्हनि सां जेका मुलाक़ात हुई मटियारी जे अंदरि, उहा पुॼाणी ते पहुचे थी। वरी बि मुलाक़ात में ॿी कंहिं शख़्सियत सां तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त।